जे लिखाए लोक का लिखाए लोक का गुजरी गोठन जी गुजरी गोठन जे गुजरी गोठन जे वन जे जी गवाही ॾियनि था ऐं इहे लफ़्ज़ ई आहिनि जेके असांजे दिलि असांजे रूह ताईं पहुच रखनि था ऐं बिलाशुबा पिटायो असांजो सरबोल शाइर आहे। हाणे गुज़ारिश कंदसि डॉक्टर मोहम्मद अली मांझी चेयरमैन सिंधी ॿोलीअ जे बख्तियार इदारे खे त हू स्टेज ते अचनि ऐं कॉन्फ्रेंस जो मक़सदु यादि ॾियारण जे लाइ असां सां वीचार वठनि। इदारे जे चेयरमैन डॉक्टर मोहम्मद अली मांझी साहब। काबिल एहतराम डॉक्टर नवाज़ अली शौक़ साहब, साईं मदद अली सिंधी साहब, डॉक्टर अदल सुमरो साहब, साईं डॉक्टर शेर मोहरानी साहब मां खणूं कोई उहो जॾहिं 194 की साइज़ उहे जॾहिं डिस्कवर थियूं जॾहिं उनखे आर्कियोलॉजिकल कमु थियो त उन मंझां 194 मां तक़रीबन 166 अहिड़ियूं हुयूं जिन मंझां सिंधी लिखत जा निशानियूं या ओञाण मिलिया त सॼो दुनिया दंग रहिजी वई। दुनिया में जेके जेके लिखतूं मिलियूं आहिनि उन्हनि में सिंधी लिखत इन्हनि ॿिनि ख़ूबसूरत किताबनि जी पधिराई में ताड़ियूं वॼाइण न विसारींदा छो त चवंदा आहिनि त ताड़ियुनि सां मस्बत तवानाई माहौल में महसूसु थींदी आहे। मुर्त ऐं ताड़ियूं गुज़ारिश आहे त पहिरियों सिंधी ॿोली जर्नल ऐं उनखां पोइ असांजो हीउ ख़ूबसूरत किताब भेरूमल मेहरचंद आडवाणी जो। पहिरीं मां गुज़ारिश कंदसि असांजा अहिड़ा मौक़िक़ आहिनि जेके मुस्तक़िल जाखोड़ कंदा रहिया आहिनि सिंधी ॿोलीअ लिसानियात जे हवाले सां ऐं हुननि में मुस्तक़िल मिज़ाजी बि आहे। मां सभ खां पहिरीं गुज़ारिश कंदसि डॉक्टर महमूद बुखारी साहब खे त हिते अचनि, कंहिं तारीफ़ जा मोहताज न आहिनि। संदन तहक़ीक़ इल्मी अदबी ख़िदमतूं जेके आहिनि यकीन तौर ते क़ाबिल फ़ख्र आहिनि। Straight the veteran, Samura Mawazudin, Samu किताब में या खुशाइंदा ॻाल्हि आहे त लैंग्वेज अथॉरिटी मुसलसल सिंधी ॿोलीअ जे हवाले सां कमु करे रही आहे ऐं अञा बि खोड़ सारा चैलेंजिस ऐं मामलात आहिनि जेके यकीनन हुननि जे एजेंडाउनि में शामिल हूंदा ऐं हुन ते वक़्तु मुस्तक़बिल में कमु कंदा ऐं ख़ासि तौर ते हीअं जॾहिं असां हेठि वेठा हुआसीं त ॼाणणु चाहींदुसि सिंधी ॿोली ऐं लिपि काल आज ऐं अॼु ऐं सुभाणे बुनियादी तौर हिकु वसी ऐं घणो रुखो मौज़ू आहे जंहिं ते फ़नी हवाले सां तफ़सीली गुफ़्तगू करण जी ज़रूरत आहे। ॿोलीअ जा ॿ जुज़ आहिनि, आवाज़ जहिड़ी ॻाल्हाइणु ऐं अखर जहिड़ी लिखत। हाणे जेकॾहिं असां उन्हनि ॿिन्ही खे जुदा जुदा करे ॾिसंदासीं त ॿिन्ही जो पाण में तालुक़ु गहरो आहे। आवाज़ खे शिकिल यानी अखर जी ज़रूरत आहे। मोहतरम महावीर एज मोहम्मद खे हू लिपि ऐं उन जे ख़ासियतुनि जे हवाले सां असांखे ॼाण ॾींदा।
बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अलस्तु बिरब्बिकुम जॾहिं कनि पियो कालू भला कलबसी तॾहिं किथे चयो उन ये वीर कयूं वचन वेड़ी थियसि। शारती वजे इन वचन जी तमसील सां मां शुरूआत थो कयां। हिते मुअज़्ज़िज़ीन पहिरीं पहिरां मुहक़िक़ अदीब ऐं पिंडाल में वेठल सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम। बुनियादी तौर मुंहिंजो हिकिड़ो रिसर्च वर्क हो जेको इनकम्प्लीट आहे। सॼो जेको मौज़ू मुहारे रिसर्च वर्क जो उन जो मौज़ू ई अल्फ़ाबेट ऑफ सिंधु प्राकृत डेसिफरमेंट ऑफ इंडस सिविलाइज़ेशन आहे। हाणे बुनियादी तौर इन सां मां कंसल्टेशन जेके बि पार्टिसिपेंट आहे 2013 जी मोन्टेगरो कॉन्फ्रेंस आहे मुसलसिल उन सां रही आहे। उन्हनि मुख़्तलिफ़ क़िस्म जा राया ॾिना, मुख़्तलिफ़ क़िस्म जूं कुझु तजवीज़ूं सलाहूं ॾिनियूं ऐं कुझु तनक़ीदूं कयूं आहिनि। मां बुनियादी तौर इहा कंसल्टेशन कई डॉक्टर करीम लाशारी साहब सां, जंहिं इन प्रोजेक्ट ते मूंखे न सिर्फ़ु एप्रिसिएशन ॾिनी पर इनखे अॻिते वधाइण लाइ मूंखे मौक़ो ॾियण जी बि आश कई आहे। त हिते अचनि ऐं पंहिंजो मक़ालो पेश कनि। साॻे वक़्तु मां डॉक्टर मोहम्मद अली मांझी साहब खे बि गुज़ारिश कंदसि त साग समेजी साहब खे अजरक ओढ़ाइनि। स्टेज ते मौजूद इंतहाई मानाइतूं शख्सियतूं ऐं मुंहिंजे साम्हूं साॻे ईमान लाइक़ दोस्तो हक़ मौजूद। अॼोको मौज़ू एतिरो त जामे ऐं मुफ़सिल आहे जंहिं ते तमामु घणे न फ़क़ति बहस मुबाहिसे जी ज़रूरत आहे पर उन ते घणे वक़्त जी बि ज़रूरत आहे त जीअं उनखे मुफ़सिल नमूने सां बहस हेठि आणे सघिजे। पर असां वटि अमूमन थींदो ई आहे त पढ़ण हुजे। लिसानियात जे उसूलनि मूजिबि सूरत ख़तीअ लाइ लाज़मी आहे त हर लफ़्ज़ खे हिक ई मुक़रर सूरत हुजे, यानी लफ़्ज़नि खे हिक ई इम्ला में लिखिजे। जुमलनि में लफ़्ज़नि जा उचार इनफ़रादी तौर उचारियल लफ़्ज़नि खां अलॻि थींदा आहिनि। सूरत ख़तीअ में उन्हनि लफ़्ज़नि जी उहा सूरत रखबी आहे जेका इनफ़रादी तौर उचारी वेंदी आहे। सॼे मुल्क में हिक ई सूरत ख़ती अख़्तियार कई वेंदी आहे, तंहिं करे कंहिं बि ज़बान जी सूरत ख़ती माना उन मुल्क जी मयारी लहजे जी लिखियल सूरत अनकोट। सिंधी ॿोली जी लिपि या सूरत ख़ती मुख़्तलिफ़ दौरनि में अलॻि सूरतुनि ऐं हैसियतुनि में रही जेको मौजूदु आहे उहो कंहिं तारीफ़ जो मुहताज न आहे पर हुन जो कमु ॾाढो सखारो आहे तहक़ीक़ी हवाले सां। ऐं उन तहक़ीक़ी हवाले सां उन मुख़्तलिफ़ शाह ते महराणी साहब कराची यूनिवर्सिटी सां संगत तालुक़ु आहे। मूंखे दावत ॾियां थी ऐं असां यकीन तौर ते ॿुधणु चाहींदासीं त अॼु असांजे लाइ कहिड़ियूं सलाहूं ॿोली जे हवाले सां ॾिनियूं आहिनि। थैंक यू सो मच मैडम। स्टेज ते वेठल साईं मदद अली सिंधी साहब, साईं डॉक्टर नवाज़ अली शौक़ साहब, डॉक्टर मोहम्मद अली मांझी साहब, साईं डॉक्टर साहब डॉक्टर अदल साहब ऐं साम्हूं वेठल सभई मानाइतियूं वॾियूं शख़्सियतूं, सभिनी जो कमु एतिरो आहे जेतिरो इदारनि जो कमु हूंदो आहे। आमिर फयाज़ साहब तमामु वॾो कमु पियो करे, डॉक्टर फयाज़ लतीफ़ साहब, साईं जतवी साहब, महमूद साहब, सभई वॾा नाला आहिनि। कंहिंजा नाला खणूं, जीअं लतीफ़ जी ॿोली